अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां सब ॿाहिरि ठीक हूंदो, शाद हूंदो ऐं आबाद हूंदो। रब पाक कंदो तव्हां अहिड़े तरीक़े सां हमेशा शाद आबाद हूंदो, कॾहिं भी कंहिं क़िस्म जी काई भी रब पाक कंदो तव्हां सभिनी भाइरनि दोस्तनि खे कॾहिं भी का तकलीफ़ कोन ईंदी। तव्हां सभिनी ॿारनि जे सदके असांजा भी रब पाक टेंशन गम परेशानी दूर कंदो। त दोस्तों शुरू कयूं था अॼु जो व्लॉग। तो दोस्तों अॼु जो व्लॉग तमामु इंट्रस्टिंग आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त आउं ॿारे रहियो आहियां बाहि, पर इन जो मेन मक़सदु इहो आहे त मां शौक़िया कॾहिं भी यानी कि दिलि चवंदी आहे त मां ठाहींदो आहियां चांवर मुंहिंजी तमामु पसंदीदा डिश आहे। उन में बिरयानी हुजे, सिंधी पुलाव, कंहिं बि क़िस्म जो चांवर हुजनि, मूंखे तमामु घणा पसंदि हूंदा आहिनि ऐं मां ठाहींदो आहियां पंहिंजो पाण। इन में कंहिं बि क़िस्म जो कोई बि इंसान खे ऐब महसूसु न करणु घुरिजे त मां भाॼी ठाहे रहियो आहियां या इहो माइन जो कमु। मां इहो कॾहिं बि ज़हन कोन ठाहियो। त दोस्तों तव्हां ॾिसो त अॼु मां कहिड़े तरीक़े सां हीअ बिरयानी ठाहे रहियो आहियां। तमामु सिंपल आहे, तमामु सादी आहे। असां हिन खे चवंदासीं सिंधी पुलाव। ऐं इन में जेके मां शयूं विझंदुमि तव्हां ॾिसो था त हीअ थी वेंदी वेजिटेबल बिरयानी बि इन खे चई थो सघिजे। तव्हां ॾिसो दोस्तों तमामु थोरे टाइम में तमामु ज़बरदस्त हिकु बिरयानी तयारु थींदी। सिर्फ़ु 10-15 मिंटनि में तव्हांजी बिरयानी तयारु आहे। ॿाहिरों शयूं वठण खां बहितर आहे त माण्हू पंहिंजूं साफ़ु सुथरियूं शयूं पंहिंजियूं हथनि सां रधियल खाईंदो, उहे तमामु बहितरीनु आहिनि। त दोस्तों तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त मां ठाहे रहियो आहियां पुलाव। ऐं इन में जेके शयूं आहिनि ई बसरनि जो दाग़ करण खां पोइ इन में गोभी आहे, आलू आहे, टमाटर आहे, साओ मिर्च आहे तव्हां विझी, उन खां पोइ जेके बि मसालो आहे, गरम मसालो आहे, लूणु मिर्च जेके बि आहिनि तव्हां उन में मिक्स कंदो। उन खां बाद में तव्हांखे थोरो उनखे फ्राई करिणो आहे, हल्को पाणी विझी, हल्के पाणी विझण खां बाद में तव्हां दोस्तों ॾिसंदा वञो त हीअ कहिड़े तरीक़े सां तयारु थिए थी। सिर्फ़ु 10-15 मिंटनि में तव्हांजो ज़बरदस्त पुलाव तयारु थी वेंदो। त दोस्तों जेके नवां दोस्त आहिनि असांजी, उन्हनि सभिनी भाइरनि खे गुज़ारिश आहे त अगरि तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मी कजो। तव्हांजे हिकु लाइक सब्सक्राइब सां असांखे थींदी आहे तमामु घणी ख़ुशी। उमेद आहे त तव्हां सभु भाइर दोस्त ॾिसंदड़ असांजी इन ख़ुशीअ खे हमेशह बरक़रार रखंदो ऐं असांजी फुल सपोर्ट कंदो। आउं हिकु सिंधी आहियां, तव्हां ॾिसी रहिया आहियो वाजिद चन्ना व्लॉग। आउं आहियां वाजिद अली चन्ना ऐं तव्हां दोस्तों ॾिसो त हे कहिड़े तरीक़े सां हीअ पुलाव तयारु थी रहियो आहे। ऐं मां कमु करे रहियो आहियां काठियुनि ते। उनजो मेन मक़सदु इहो आहे त असांजे इलाइक़े में गैस कान आहे, सॼो सिस्टम काठियुनि ते थींदो आहे। शहर वॾो आहे पर असांजी कॉलोनी कची आहे, गैस जो कोई बि बंदोबस्तु फ़िलहालु कोन्हे। पर दोस्तों ॾिसो हे आलू आहिनि, आलू आउं विझी रहियो आहियां देगिड़ी में ऐं इन खे सिर्फ़ु हल्को पाणी विझी 5 मिंटनि ताईं थोरो घुमाइणो आहे। अधु कचा पका थी वेंदा। बक़ाया इन में विझणो आहे पाणी। अगरि तव्हां खणो था हिकु गिलास चांवरनि जो त हिकु गिलास पाणी प्लस में अधु मुनो गिलास ॿियो तव्हां पाणी इन में विझी सघो था। ऐं तमामु हिकु जल्दी तयारु थींदड़ डिश आहे जेका हिकु गिलास में 2-4 माण्हू सुकून सां खाई सघनि था। चांवर मां पहिरियों दोस्तों पिसाए छॾिया आहिनि ऐं तक़रीबन जेको बि सामान आहे मां पंहिंजे नज़दीक वेझो करे रखियो आहे त परते वञण जी या भॼण जी कंहिं बि क़िस्म जी काई बि ज़रूरत कोन पवंदी। ऐं आउं वेठो आहियां, मुंहिंजा नंढा आहिनि मूंसां गॾु, हमेशह मूंसां गॾु हूंदा आहिनि। माशाअल्लाह अल्लाह साईं तमामु सुठी सिहत ॾींदो मुंहिंजे नंढे। इहे मूंसां शॉप ते हुजां घर हुजां हूंदा आहिनि हमेशह मूंसां गॾु। त दोस्तों मां हिन में पाणी विझी छॾियो आहे। पाणी विझण खां पोइ हिन खे आउं छॾे ॾींदुमि। तक़रीबन 5 मिंटनि ताईं पाणी वेंदो उॿरी, तेसीं ताईं तव्हां घुमी फिरी सघो था। ज़रूरु न आहे त माण्हू देगिड़ी जे मथां वेठो हुजे। मुंहिंजा नंढा लॻा पिया आहिनि पंहिंजी मस्ती में, पंहिंजी रांदि में। ॿारनि जो कमु हूंदो आहे त हू हूंदा आहिनि पंहिंजी मस्ती में। त दोस्तों चांवर मां हिन में विझी छॾियो आहियां, पाणी वियो आहे उॿरी। चांवर विझण खां बाद में हिन खे तव्हां चांवर फुल विझी ऐं 2-3 मिंट ढक ॾेई छॾींदो त पाणी ख़ुश्क थी वेंदो। घुमाए पोइ उन खे रखिणो आहे दम ते। तव्हां ॾिसो मां कहिड़े तरीक़े सां हिन जो ॿी डिश तयारु करे रहियो आहियां। तमामु ईज़ी आहे ऐं जेके दोस्त आहिनि तव्हां ॾिसजो, शायदि तव्हांखे किथे कमु अची सघे थी। त दोस्तों आउं काफ़ी टाइम रहियो आहियां कराची इंसान खे सभु कुझु सेखारे छॾींदी आहे। हुते लटा हुजनि, कपिड़ा हुजनि, मानी हुजे, भाॼी हुजे, हर माण्हू हर कमु घर जो तक़रीबन सिखी वेंदो आहे।
ॻोठनि ॿाहिराड़ियुनि में त शायदि इहो सिस्टम न थींदो आहे, पर वॾनि शहरनि में अगरि इंसानु अकेलो रहंदो आहे त ऑटोमेटिक हर शइ सिखी वेंदो आहे। तव्हां दोस्तो ॾिसो, देगिड़ीअ जो पाणी ख़ुश्क थी चुको आहे या थियण वारो आहे। मसालो हिनखे मां ॾेई छॾियो आहे। हाणे आउं हिनखे रखंदुमि दम ते। दम ॾियण खां पोइ 10 मिंट तव्हां सुकून सां वेही रहो। 10 मिंटनि खां पोइ असांजी बिरयानी बिल्कुलु तयारु आहे दोस्तो, ज़बरदस्त। तव्हां ॾिसो त कहिड़े तरीक़े सां आउं पुलाव तयारु कयो आहे। तमामु बहितरीनु ख़ुशबू, तमामु बहितरीनु ज़ाइको, आलू गोभी टमाटा मिर्च मसाला सभु हिन मिक्स आहिनि। टेस्ट जे लाइ आउं हिनखे थोरो ट्राए कंदुमि, हिन जो ज़ाइको चेक कयूं। ज़ाइको तमामु आहे, बहितरीनु ख़ुशबू असांखे ॿुधाए रही आहे असांजे पुलाव जी। तव्हां ॾिसो, हे मां थोरा चांवर कढिया आहिनि, हिनखे मां टेस्ट कंदुमि ऐं ज़बरदस्त हिन जो तव्हां कलर ॾिसो ऐं हिनखे कंदासीं ट्राए। नंढो आहे मूंसां गॾु। त दोस्तो तव्हां ॾिठो त केतिरी ऐं थोरे टाइम में असांजो पुलाव थी वियो तयारु ऐं ज़ाइको तमामु बहितरीनु। त दोस्तो व्लॉग वापसी मोटियो आहे स्कूल खां ऐं हिन जो रिज़ल्ट अनाउंस थियो आहे। हिनखे मिलियो आहे कप। महिनत तमामु सुठी कई हुई, मूंखे पूरी उमेद हुई त पास बि लाज़मी थींदो ऐं हिन जो हीअ आहे कप। असांखे तमामु घणी ख़ुशी आहे हिन ॻाल्हि जी त असांजे पुट खटियो आहे कप। दोस्तो ॾींहं तक़रीबन 2 थी रहिया आहिनि। आउं वेठो आहियां पंहिंजे रोज़ जे शॉप ते। तव्हां ॾिठो त अॼु पूरे घर जो कमु मूंखे करिणो पियो। हुनजी मेन वजह इहा हुई त थोरो हुयो मसालो ज़रूरु। हाणे असां हिते फैमिली रहूं था अकेला। अगरचे मूंखे कुझु थींदो त मुंहिंजा घर वारा थोरो सिस्टम खे संभालींदा आहिनि। घर को मसइलो थींदो आहे, बीमारी जा हज़ार मसइला आहिनि, त एतिरो करणु घुरिजे जो घर जो कमकार माण्हू संभाले सघे। त शुक्र अलहमदुलिल्लाह, जेको बि हाल हुयो, जहिड़े तरीक़े सां बि हुयो, उहो ॾींहुं गुज़री वियो। त दोस्तो आउं वेठो आहियां पंहिंजी शॉप ते रोज़ जे जीअं ऐं मौसम ॿाहिरि जी तव्हां ॾिसो त उस आहे, कड़कदार मौसम जी चेंजिंग हली रही आहे। राति जो पोएं पए थी थधि माग, ॾींहं जो गर्मी आहे, चिट जी मौसम आहे। बीमारी तक़रीबन हर घर में कंहिं न कंहिं सां लाज़मी को न को मसइलो आहे लाज़मी। उन हिसाब सां असां सभु थोरो मसइलो आहे। रब पाक कंदो सणाई वेंदो वक़्तु गुज़री। त दोस्तो अॼु जो व्लॉग हिते एंड कंदासीं। व्लॉग वॾो थी वेंदो। उमेद आहे तव्हांखे अॼु जो पूरो वीडियो तमामु पसंदि आयो हूंदो ऐं तव्हां फुल इंजॉय कयो हूंदो। मिलंदासीं इंशाअल्लाह ताला नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं रखिजो तव्हां पंहिंजो तमामु घणो ख़्यालु। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।